ली ना 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 चाबी है नहीं ना वर्दी की Datar kenapa? channel Elmo Sekarre. चैनल दे देखो अगर समझता तो आमिर एजाज
अॼु जी मौसम काफ़ी सुठी आहे शिकार करण में काफ़ी मज़ा ईंदो ये चैनल वा आहे अॼु पाणी में घटि आहे मच्छियूं अॼु जाम हूंदियूं रिढ मच्छी मारण आया आहियो त रिढ मच्छी जेका तो शार्क मच्छी सॾिबी आहे उहा सी जेको त शिकारी वॾो पपी ऐं एजाज जेको इहो वॾो शिकारी आहे तमामु सुठो ऐं अल्तमश ऐं अदा मेरे चङा शिकारी आहिनि पोइ तूं पाण वारा शिकारी कोन्हे असीं पाण शिकारी आहियूं पर घटि मथे वारा आहियूं भाई ही शिकारी असुल कासाई शिकारी आहिनि भला ही शिकारी कीअं आहे ही ॻाल्हाइण त ॾे भला साईं हीअ तव्हां ॾिसो पिया जेको हीअ शिकारी आहिनि ऐं ड्राइवर आहियां ऐं हीअ जेको आहे कासाई आहे जेको अॼु ते वेही माना कोई ईंदो आहे हीअं कात सां शायदि हथनि सां कोई छॾींदो मुंहिंजी शक में पर ही कासाई कम त अचे कोन छो मच्छियूं पाण फासायूं कोन मच्छी जॾहिं फासाईंदा त मच्छियूं एतिरियूं फासंदियूं आहिनि जो डारे लॻायूं पाण न नंढियूं हूंदियूं आहिनि वॾियूं फासंदियूं पई न अॼु त हेॾा मुंडा लॻंदा अॼु हेॾा आसरो करे आहियूं पर अॼु त पाणी घटि आहे अॼु मच्छियूं लॻणु खपनि अॼु शायदि इंशाल्लाह हिकिड़ी मच्छी ज़रूरु फासाईंदासीं बस हिकिड़ी मच्छी न इंशाल्लाह टारगेट माना आहे वॾी मच्छियुनि जो तमामु पर हिकिड़ी मच्छी खां वॾी माना फासाने टारगेट आहे असांजो अॼु इंशाल्लाह 10 किलो जी मच्छी फासाईंदासीं इंशाल्लाह हथियार आहिनि जेको असीं इस्तेमालु कंदासीं अॼु जेको त शिकार इंशाल्लाह तमामु सुठो लॻंदो ऐं ड्राइवर अल्तमश गाॾी चालू करे रहियो आहे इहो ई असांजो वॾो शिकारी आहे रेदी शिकारी मारे नी अखी ॾे ख़बर मच्छी आसरो आया ना त अञा लॻाए छॾी आहे पर अञा आसरो कोन्हे पर थी सघे अची वञे पाणी अॼु घटि आहे लॻणु खपे मच्छी न इंशाल्लाह अॼु लॻंदी मच्छी ऐं तोखे 100 साल जो तजुर्बो आहे मूंखे या 100 मथे 100 साल जो तजुर्बे खां माना लाड़ाई तो बि कोन ईंदी लॻंदी ऐं हिन डोर माना ढिड़ी आहे ऐं कुंडी जेको त वॾी अञा अल्तमश लॻाईंदो जेको पोयां पथर ॿधे कुंडी में 80-90 कुंडियूं टोड़े चुको आहे चैनल में केरु टोड़े चुकियो आहे 80-90 कुंडियूं चैनल में विञायूं त मच्छी हिकिड़ी फासाई हथ जेॾी अञा बि हुन मच्छी असांखे मेणा ॾींदो आहे अच्छा साईं तव्हांजे ॾुख में जेको आहे शामिलु आहियूं बाक़ी हाणे लॻे न लॻे ऐं जेको आहे असीं तव्हां सां गॾु आहियूं ब्लास्ट फासाईंदो आहे अंडरवर्ल्ड फासाईंदो आहे अंडरवर्ल्ड छा चड्डी चड्डी छा चड्डी जा पाईंदियूं न शिकारी छा दे हथ खणी आहे सर ही मच्छी नंढड़ी डोरी कोन लॻंदी हिन में मच्छी ॿियो सांपा ऐं आंडा कुकरनि वारा कोन आहिनि इहे असुल असांजो अमरा हिकिड़ो आहे पक दी में कम लाए री आई तो वॾो शिकारी ईंदो ही अटो मलणु कोन आयो आहे अटो आहे असां माइना कमु करे कया कोन असां सभु कुझु में सांपा टिड्डूं ऐं वग़ैरह इहे आंडा लॻाया आहिनि ॿियो असांखे कुझु ॼाणू कोन अटे मां अटे जा शिकारी कोई शिकारी सांपा गोल वञ हाँ सांपा जी तलाश में निकिता ओ एजाज खान निरावानी हिस्ट्री रही है जॾहिं मां अची ईंदो मच्छी कान लॻे हाँ आऊं अचां तो मच्छी ढके मसो यार अॼु सांपा कॾहिं कोन्हे आंडा खणी कोन्हे असां कुझु कोन खाया गोश्त वग़ैरह कुझु कोन खाया मच्छी तू गाड़ी तो कहीं तू अकी जो पेर घरो आहे मच्छी बाबा ही असां खणाई ना सांपा कढाई मच्छी की जल्दी अटो तिरकियो वञे कोन थी तो मलियो कीअं
अचो मलियो मूं आहे घणी वो कार मुझे मुंहिंजो जी विनी भागो ईंदो आहे न शिकार माना कोन लॻे टे जॻह आयो कोन हो पिक्चर माण्हू मच्छियूं तव्हां ॾेखारी वियो दादा असीं पहिरीं आयासीं जेको आहे सो असां भरी छा चवंदा मच्छी 2 झलियूंसीं ऐं जेको आहे आकी वाक़ई में चवंदा पेर हिन गरो आहे अॼु असां आज़मू तो कयो आहे त हिन जो बक़ाइदे माना पेर गरो आहे ऐं मोम करो ऐं अटो लोई तंहिंमें ईअं सम्झो त जीअं माण्हू चिला घर में ठाहींदो आहे हिकिड़ा चिला कोन थींदा आहिनि चांवरनि जा जेके उन्हनि वांगुरु अटो लोहियो आहे हाणे उहो कुटी में छुटे असीं शिकार करूं हा अटो जेको मलियो सो कंहिं कमियो कोन इन करे असांजो शिकार थियो कोन चमड़े ई न जॾहिं तोखे ख़बर कान्हे पोइ तूं अचे छॾे तव्हां असांखे ॾिसी सघो था ही बिल्कुलु असांजा हथियार आहिनि ऐं हाणे असीं बाइक ते रवां आहियूं कोठी विया आहियूं ख़ाली खयूं वञूं बसि असां ईंदा आहियूं बाक़ाइदे मारींदा आहियूं